जाम शोरो रिपोर्ट मोहम्मद सफ़र सेवाणी 27 जुलाई 2024 जे ॾींहुं डिप्टी कमिश्नर जाम शोरो रियाज़ हुसैन वसराण लिम्स अस्पताल जाम शोरो जो ओचितो दौरो कयो। डीसी जाम शोरो लिम्स अस्पताल जाम शोरो जे एमरजेंसी वार्ड ICU सर्जिकल यूनिट COPD PPHI सिंध पारां लिम्स अस्पताल में क़ाइम थियल ॿारनि जी ग़िज़ाई किल्लत जे वार्ड जो पिणु मुआइनो कयो। डीसी जाम शोरो चयो त लिम्स अस्पताल जी एमरजेंसी वार्ड खे अहिड़ो बहितर बणायो वञे जो को बि मरीज़ ॿिए कंहिं अस्पताल मुंतक़िल करण जी ज़रूरत न पवे। हिन वधीक चयो त लिम्स अस्पताल में ICU जा सिर्फ़ 6 बेड नाकाफ़ी आहिनि। उन जे लाइ हिन अस्पताल जे अमले खे फौरी तौर ते लेटर लिखी मीटिंग करण जा अहकामात जारी कया। डीसी जाम शोरो लिम्स अस्पताल जे मुख़्तलिफ़ वार्डनि में दाख़िल मरीज़नि सां मुलाक़ात कयूं। डीसी जाम शोरो अस्पताल में सफ़ाई सुथराई न थियण ते कावड़ जो इज़हार कयो, जॾहिं त PPHI सिंध पारां लिम्स अस्पताल में ग़िज़ाई किल्लत जे वार्ड जो बि ओचितो दौरो करे उते दाख़िल थियल ॿारनि ऐं वालिदनि सां मुलाक़ात कई। उन मौक़े डीसी जाम शोरो चयो त मूंखे तमामु घणी ख़ुशी थी आहे PPHI जे हिन वार्ड खे ॾिसंदे। हिन वधीक चयो त हर हंधि हिन वार्ड वांगुरु ॿियूं अस्पतालूं ठाहियूं वञनि त बीमारी जी शरह घटिजी वेंदी, कंहिंखे बि प्राइवेट अस्पताल जो रुख़ न करणो पवंदो।